मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं हिकु माण्हू वटि जिन्नात जो अमल हुजे ऐं उहो जाइज़ी कमु कंदो हुजे, उन खां कंहिं औरत जो शादी जो मुतालबो करे सघूं था या न? न साईं, कहिड़ो शादी जो मुतालबो कराईंदो? ये सभु कुझु फेक कमु ॿुधाए चुको आहियां। हीअ ॻाल्हि जेको सुवाल साथी न उथारनि त कुझु बि न थींदो आहे। ये जिन्नात अमल में खोपड़ी कराती आहे, जिन्नात कंहिं माण्हू जे कंट्रोल में ईंदा। ये हवाल आहिनि अक्सर, जेको माण्हू चवंदा असांजे कंट्रोल में ॿ टे जिन आहिनि, अक्सर कूड़ था ॻाल्हाइनि। जिन्नात खे को नॉर्मल ॻाल्हि आहे जिन खे कंट्रोल करणु? हा साईं, जिन जी जेको बनावट जेकी आहे उहो बाहि मां आई, इंसान जी तकलीफ़ जेको छा मां आई, मिटी मां आई। त जिन खे बाहि खे कंट्रोल करणु को आसान आहे? कुझु बि हिननि खां कमु न थींदो आहे। मां अॻ में दावा सां ॻाल्हि कई आहे, पंहिंजा पैसा फुरायो न, पंहिंजा पैसा फुरायो न। जेकी औरत तव्हांजे नसीब में आहे न, उहो मिली रहंदी तव्हांखे। डायरेक्ट बहितर तरीक़ो इहो आहे न, का औरत पसंदि आहे न, कंहिं पीउ जे ज़रिए सां नियापो मोकिलियो बसि। अगरि मुतमइन थियनि था, इलाज कयो, पटको लाहियो पंहिंजो, इलाज में त कयो यार हे असांखे फिलाणी जेको आहे रिश्तो करणु ॾियो। जेकॾहिं अगरि सफ़ा न थो थिए न, छॾे ॾियो। दुनिया जे अंदरि ॿियूं को औरतूं घटि आहिनि भला? पागल जेको नौजवान पंहिंजी खोपड़ी जेको आहे भितियुनि में टकर आया आहिनि त फिलाणी जेको औरत मिले, फिलाणी जेको औरत मिले, छॾे ॾियो यार। दुनिया जे अंदरि ज़्यादा औरतूं आहिनि, ॿिए हंधि किथे निकाह कयो, बहितर किथे। ॾिसो जंहिं शइ ते तव्हां ज़िद था कयो न, अलाह जे नज़दीक कहिड़ी ख़बर उहा औरत तव्हांजे लाइ बहितर न हुजे। भाई हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधाईंदो, हिकिड़ो हुयो को वॾो अहल इल्म माण्हू हुयो। तव्हांखे तावीज़ जेके न, तावीज़नि जे एतबार सां ॿुधायो, जेको चवनि तावीज़ थी वेंदा, कमु पको थींदो, माई जेकी आहे फिलाणी मिलंदी, कुझु बि इहे सभु कुझु हवाला आहिनि, टोपी ड्रामो आहे, न थींदो आहे, कुझु बि कमु न थींदो आहे। हा, हिकिड़े मुक़दर में आहे न त उहा औरत तव्हांखे मिली रहंदी। हिकिड़ो असांजो दोस्त हुयो, असांजे दोस्त जो को दोस्त हुयो, उहो हुयो जेको न कुझु शरीयत वारे लिहाज़ सां माण्हू। त उनखे का औरत पसंदि अची वई, त उन चयो यार हराम तरीक़ो इस्तेमालु न आहे करिणो, इन औरत सां निकाह करिणो आहे। इन औरत सां छा आहे निकाह करिणो? चई मां पाण जेको आहे दीनदार माण्हू आहियां, त नियापो मोकिलियईं, 1 2 3 4 कुझु बि न थियो साईं। पोइ हिनखे कंहिं हिकिड़े मौलवी साहिब हिकिड़ो हिनखे वज़ीफ़ो ॿुधायो, यार तावीज़नि खां किथे लुटाईंदी? हाणे हिकिड़ो मां तोखे वज़ीफ़ो ॿुधाईंदो। वज़ीफ़ो इहो ॿुधाए थो, राति ईशा नमाज़ खां बाद में हिकिड़ी टंग ते 6 पारा पढ़। हे साईं ॾुखी ॻाल्हि आहे, सवली ॻाल्हि आहे साईं? हो एतिरो जेको आहे न, हुनखे का उन औरत सां लगन हुई त हिकिड़ी टंग ते बीह करे 6 पारा हिन पूरा कया। हिकिड़ी टंग ते 6 पारा पूरा कयईं। थियणु इहो थियो, उहा औरत पोइ बि हुनखे न मिली, उन जो निकाह किथे ॿिए हंधि थी वियो। त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में ठाहे छॾियो, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन जे अंदरि रखे छॾियो, जेकी औरत का नसीब में हूंदी न, दुनिया जी का ताक़त रोके न सघंदी। ऐं जेकॾहिं का नाहे न, त केतिरा बि इलाज कंदो, मिनतूं कंदो, पर उहा औरत तव्हांखे ज़िंदगी में मिलंदी बि न। अलाह ताला तमामु साथियुनि खे अमल करी तौफ़ीक़ अता फ़रमाए।